नाजरीन खबर शामिल करते हैं 7 से। 7 पुलिस एहलकार के खिलाफ माजूर शख्स गुलाम मोहम्मद रुदानी का एहतजाज। पुलिस स्टेशन 7 के एहलकार खुदाबख्श लुंड से 40,000 में मोटरसाइकिल खरीदी माजूर। 8 रोज में मोटरसाइकिल के कागजात देने का वादा करके पुलिस एहलकार मुकर गया है। माजूर शख्स बार बार कागजात मांगने पर पुलिस एहलकार ने इनकार कर दिया। कागजात के इसरार पर पुलिस एहलकार चर्च के झूठे मुकदमे दर्ज करने की धमकी देता है। मोटरसाइकिल मूंखे ॾिनो त 40,000 चए रशीद मां ॾियईं तो 8 ॾींहं 10 ॾींहंनि में लेटर मां तोखे खणाए ॾींदुसि। 8-10 ॾींहंनि वारे खे 6 महीना गुम थी वियो आहे। 6 महीना वियुमि मां गाॾी खपा छॾियमि। हो मूंखे बेइज़ती कनि पिया। हो लेटर मां अमार में जमा थी खां वञी 40,000 वरी ॿियो ॾिनमि। 40 में ॾिनो त 40 वरी ॿियो ॾेई मां लेटर खणी ॾिनमि। हाणे मां ग़रीब माण्हू आहियां। जॾहिं मां हिन सां ॻाल्हायां थो मूंखे धमकियूं ॾिए थी। घणो घणो कंदे मां जेल वेहंदुसि, चर्च में चालान कंदो आहे। मां माज़ूर माण्हू मां कहिड़ो थो कयांमांसि। हाणे जीअं तव्हांखे सम्झ में अचे मां मुरादली शाह खे अर्ज़ु कयां थो, हाजिम शाह खे अर्ज़ु कयां थो, जाम शरियाफ़ी DSP खे अर्ज़ु कयां थो, SSP खे अर्ज़ु कयां थो। न त मां SSP ऑफिस में अॻियां बाहि ॾेई पाण खे साड़ींदुसि, न ॾींदुसि। भला मां छा कंदुसि? वेड़ंदुसि मां कोन चाहियां थो। मां चए ग़रीब आहियां, मूंखे धमकियूं छा लाइ ॾिए थो? भई साहिबु मुंहिंजा धमकियूं त मूंखे उल्टी अथसि। हाणे मां हिनखे कयां त कयां 10 चकर मूंखे अजाम ॾींदो, फिलाणे जॻह ते ॾींदो, फिलाणे जॻह। वरी मूंखे चए थो तूं मूंखे वठी ख़बर त वठी ॼाण त ख़बर पवंदी न। मां तोखे कुझु बि नथो करे सघां। महिरबानी करियो, हाणे मुंहिंजी मदद कयो। मां DIG जी अपील कयां थो हैदराबाद वारे खे, महिरबानी करे मुंहिंजो इंसाफ़ करे, न ते मां जाम शर SSP DSP ऑफिस जे अॻियां पाण खे बाहि ॾींदुसि। माजूर शख्स मजबूर होकर डबल पैसे भर के कागजात हासिल किए। IG सिंध, DIG हैदराबाद और SSP जामशोरों से इंसाफ की अपील। इंसाफ नहीं मिला तो SSP जामशोरों की ऑफिस के बाहर खुद पर पेट्रोल छिड़क कर खुदकुशी करूंगा। HRJD न्यूज़ से फिलहाल इतना ही। मज़ीद अपडेट्स और खबरों के लिए देखते रहिए HRJD न्यूज़।